रब्ब ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या रहमान। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सादात किराम,
आई उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीजो, दोस्तो, अजो की हिन बाबरकत महफिल में तमाम प्यारन जे आडो मूं गुनाहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालू अमन वालू जे कलामे पाक जी आयत करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। अल्हम्दुलिल्लाह मुखा अग में तवां के उलमाए किराम तमाम सुठियों सुठियों गालियों मौजू मुताबिक मौके महल के हिसाब से काफ़ी कुछ बयान करे बुधायो आ। हिन नाचीज़ के भी हुक्म थियो आहे त आऊं भी तवांजे आडो कुछ गुजारिशूं पेश कयां। मौजू के हिसाब से अवां इश्तिहारन में पढ़ियो आ त ही अजो को प्रोग्राम इमामुल आरफीन सनदुल वासलीन हजरत किबला मुर्शदना पीर सईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह तआला अलैह जन जे नाले मुबारक सा लाड़काने में तवांजे हिन बाग जे अंदर ही जलसो मुनक़द थियो आ। पर हुस्न इत्तिफाक चइजे पीर सईं जन जे नाले सा जलसो तवांजो उन्हीं रात थी रहो आ जह रात में यानी हिन अजो की तारीख में महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खलीफे अव्वल खलीफे बिला फसल हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह तआला अन्हु जी वफात मुबारका। इन जे करे मूं साईं हजरत हाफिज दुरमम साहब के अर्ज कयो त पीर सईं जन जो त इंशाअल्लाह ज़िक्र खैर थींदो, पर ये आम रात आ इंशाअल्लाह अज़ीज इन्हीं मौजू ते भी ॻाल्हाइजे जो त तव्हां असांजो अक़ीदो आ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम का बाद में सहाबा किराम जो शान आ ऐं सभिनी सहाबन में अफजल हजरत अबू बकर सिद्दीक जी ज़ात आ। आलम इस्लाम जे तमाम उलमा जो मातुरीदी हुजन, अशअरा हुजन, हनफी हुजन, शाफई हुजन, मालकी हुजन, हम्बली हुजन, उलमाए अहले सुन्नत सां जो भी ताल्लुका उन सभिनी उलमाए किराम जो फैसलो आ त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे उम्मत में नबियन खां बाद में जेका अफजल ऐं आला हस्ती आ सा हजरत अबू बकर सिद्दीक जी आ। उन जो बयान कुरान शरीफ जे काफ़ी आयतुन जे अंदर मौजूद आ। बिल्कुल सरीह नस सां अल्लाह तबारक व तआला पांजे पाक कलामे सिद्दीक अकबर जो बयान फरमायो आ। आउं कोशिश कंदुस कुछ चंद गालियों तवांजे आडो पेश करे ऐं जै हस्ती जे नाले सां ही दिहाड़ो मल्हायो वयो आ उन जो भी जिक्र खैर करे दुआए पिनंदासूं। अल्लाह ताला का दुआ है रब करीम तवांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। सभई चओ आमीन। बुलंद आवाज़ सां हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी पढ़ो त तव्हां खे आयत जी माना ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला बिन अजीम हस्तन जो जिक्र फरमायो आ। अल्लाह ताला फरमाए तो पहरी पहरी ज़ात अल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, उहा हस्ती उहा ज़ात बाबरकात जेका पाण सां हक़ ऐं सच जो पैगाम खणी आई।
सच्चो पैगाम आणण वारो, सच्चे पैगाम के खणी आणण वारो, सच आई हक जे पैगाम के आणण वारो। अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, उहा ज़ात, उहा हस्ती जेका हक जो ऐं सच जो पैगाम खणी आई। ऐं तव्हां मुस्लमान के सब ख़बर आ त दुनिया में रसूलुल्लाह जी ज़ात खां वधीक ॿियो को सच्चो कोन्हे। तंहिंजे करे इते जेको ज़िक्र आहे, जेको सच जो पैगाम खणी आयो, इन मां मुराद तुंहिंजो ई मुंहिंजो महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। ओ हबीब करीम हक जो पैगाम खणी आया। अहिड़ो मुंहिंजे महबूब करीम जो हक ऐं सच जो दुश्मन भी मुझे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे पर पुठ मञींदा हा त महबूब सच्चो आ। रूबरू खणी इनकार कंदा हा, हसद ऐं हठ जे करे न मञींदा हा। महबूब करीम के माज़ अल्लाह घटि वधि भी चवंदा हा, पर पुठ जॾहिं बि वेहंदा हा, उहे पर पुठ पंहिंजा पाण में ईअं चवंदा हा त मोहम्मद करीम सच्चो आ। सभई सुभान अल्लाह चओ। छा थी वियो आहे तव्हांखे लाड़काणे वारो? अॾी बि थधो आहे। सभई तो सुभान अल्लाह। ईअं चवंदा हा त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा करीम सच्चो आ। उन महबूब करीम जी सच्चाई जेके कॾहिं बि हू चेलज कोन कंदा हा ऐं पंहिंजा पाण में वेहंदा हा त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सच्चाईअ जा गुण ॻाईंदा हा। ऐं हबीब करीम जी ज़ात बाबरकात अहिड़ो त हक़ ऐं सच जो पैगाम आंदो जो उन सच्चाई हक़ जे आॾो, मुंहिंजे महबूब करीम जे पैगाम जे आॾो नेठ अॼु या सुभाणे सारे जहान के कंधु झुकाइणो पइजी वियो। जमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ जो पैगाम खणी आया ऐं सच जी दावत ॾिनाऊं त उन टाइम ते कुरैशी ॾाढा परेशान थिया। इन जे करे परेशान थिया त हू ॾिसनि पिया त रोज़ानो ॿ-ॿ, 4-4, 5-5, 8-8 माण्हू उन्हनि जे गिनात मां, उन्हनि जे ख़ानदान मां, उन्हनि जे बिरादर मंझां, उन्हनि जे कबीले मंझां, उन्हनि जे मज़हब मां उहे पंहिंजूं बिरादरियूं, कबीला, मज़हब छॾे नबी करीम जी ग़ुलामी अख़्तियार कंदा विया। कुरैशन सम्झो असां हिननि ते दबाव विझंदासीं, बिरादरी बाइकाट कंदासीं, असां हिननि जे मथां ज़मीन ऐं धरती तंग कंदासीं, ईज़ाव ऐं ॾुख ॾींदासीं, शायदि नबी करीम खे छॾे ॾींदा ऐं पंहिंजे मज़हब ते मोटी ईंदा। लेकिन उन्हनि जा ख्वाब सभु कूड़ा साबित थिया। जेतिरी उन्हनि खे तकलीफ़ पहुचाई पई वई, ओतिरा नबी पाक जा ग़ुलाम मज़बूत थींदा पिया विया। कुरैशन खे मायूसी थी, मुशरिकनि खे मायूसी थी। मायूस थी करे नबी करीम जो चाचो साईं आ अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वालिदा, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तमाम घणो ख़िदमतगार हो ऐं महबूब करीम सां तमाम घणो प्यार भी कंदो हो ऐं हबीब करीम अलैहिस्सलाम जो हर दुख सुख में साथ भी ॾींदो हो, उम्र रसीदो भी हुयो। कुरैशन चयो त इन्हीअ खे दबाव में आणियूं, इन्हीअ खे सम्झायूं, इहो पंहिंजे भाइटे खे सम्झाईंदो थी सघे थो मुड़ी वञे। मुंहिंजा दोस्तो अदीदो समूरा कुरैशी गॾिजी करे अबी तालिब साईं वटि विया। ए अबी तालिब, तूं असांजे बिरादर जो मुअज़्ज़िज़ आ, ख़ानदान जो चङो माण्हू आ, तुंहिंजी असां वटि इज़त आ, तूं असांजे मिज़ाज खां वाक़िफ़ आ, तूं महिरबानी करे पंहिंजे भाइटे खे सम्झाए। असांजो अक़ीदो आ त तुंहिंजे चवण खे कोन मोटाईंदो, जेकॾहिं तूं हुनखे ॻाल्हि सम्झाईंदे त सम्झ में अची वेंदी। असां हिकिड़ियूं 2-3 तजवीज़ूं तुंहिंजे आॾो रखूं था। कहिड़ियूं तजवीज़ूं? ॿुधायो त मां पंहिंजे भाइटे सां ॻाल्हायां। कि पहिरीं ॻाल्हि, जेकॾहिं तुंहिंजे भाइटे खे सरदारीअ जो शौक़ आ त असां समूरा कबीला गॾिजी हुनखे पग ॿधाए पंहिंजो सरदार कयूं, पर शर्त इहो आहे त असांजे मज़हब जे लाइ कुझु न ॻाल्हाए।
ॿियो छा सोचो अथव? ॿियो असां सोचो आहे त भला मुमकिन आहे उनखे पैसनि जी ज़रूरत हुजे, ॾोकड़नि जी, त असां सोन ऐं चांदी ढेर करे उनजे झोली में विझूं, पर शर्त इहो आहे त असांजे मज़हब जे लाइ न ॻाल्हाए। टियों शर्त ही आहे असांजे कबीले में कंहिं बि क़ौमी सरदार जी न्याणीअ सां हिनखे शादीअ जो शौक़ु हुजे, पोइ जंहिं बि क़ौमी सरदार जे न्याणीअ ते हथ रखे उहा न्याणीअ सां हिनखे परणाईंदासूं, शादी कराईंदासूं, पर शर्त इहो आहे त असांजे मज़हब जे लाइ कुझु न ॻाल्हाए। इहे तमामु वॾियूं लालचूं हुयूं ऐं तमामु वॾियूं ॻाल्हियूं हुयूं। आख़िरी ॻाल्हि ही आहे जेकॾहिं तुंहिंजूं इहे टई ॻाल्हियूं क़बूल न करे त पोइ तूं असां क़ौम जो साथ ॾे, बिरादर जो साथ ॾे, पंहिंजे मज़हब वारनि जो साथ ॾे, पोइ तूं इन्ही खां हथ पटे वञ, इहो असांजे हवाले कर, असां ॼाणूं त इहो ॼाणे। अबी तालिब साईं जो त मूंखे मोकिलिजो, मां हुन सां ॻाल्हाए तव्हांखे जवाबु ॾियां। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में चाचो अचे थो, चवे तो अब्बा मुझे न अच्छी दाढ़ी दे निहार और कमजोर आया पोढ़ो आया दिफा भी नथो करे सगा पूरी कौम के छड़े भी नथो सगा पूरी कौम जो मुकाबलो भी नथो करे सगा उन्हनि मुखे टे चार गालियूं चई मोकलियूं आहिनि ऐं तोखे हिकड़ी गाल कबूल करण जे लाइ चवां थो जेका वणई सा कबूल कर उन तफ़सील सां ॿुधायूं जेकॾहिं चाहीं सरदारी तोखे सरदारी मिले ॾोकड़ चाहीं तोखे ॾोकड़ मिलंदा जेकॾहिं कंहिं कबीले जे सरदार जी न्याणीअ सां शादी चाहीं उहा तोखे कराई वेंदी पर शर्त इहो आहे त असांजे माबूदनि जे ख़िलाफ़ असांजे मज़हब जे ख़िलाफ़ न ॻाल्हाइजां नबी पाक अलैहि सलाम पंहिंजे चाचे जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधियूं गौर सां ॿुधण खां बाद में फरमाइनि था चाचा तो ॻाल्हाए बस कई हाणे मां मुहम्मद जी ॻाल्हि ॿुध चाचे चवा जेका ॿुधाई कुछ मुते रहम कजाई ऐं पोढ़ो आहियां कमज़ोर आहियां कौम खे छॾे भी नथो सघां कौम जी मुखालफ़त भी नथो करे सघां ऐं अकेलो थी करे तुंहिंजो दिफ़ा भी नथो करे सघां सोचे समझी मूंखे सवली का वर्दी ॾे इन टिनि ॻाल्हि मञा पाण फरमाइनि था चाचा कंहिंखे सरदार बणाइण भी सवलो आहे कंहिंखे माल ऐं सोन ऐं चांदी ॾियण भी सवलो आहे कंहिं माण्हूअ खे शादी कराइण भी सवलो आहे इहे सभु कम थी सघनि था सरदारी जी पग भी ॾेई सघनि था ॾोकड़ भी ॾेई सघनि था शादी भी कराए सघनि था बाक़ी चाचा ॿुधी छॾिजां हीअ ॻाल्हि थी कान थी सघे जो आसमान तां सिज लाहे कंहिंजे त्रीअ ते रखिजे या हिन ज़मीन खां वठी आसमान ताईं सोन ऐं चांदीअ जा ढेर कजनि इहे ॿई ॻाल्हियूं नथा करे सघजनि हाणे तूं वञी कुरैशियुनि खे मुंहिंजे तरफ़ खां जवाबु ॾे त जेकॾहिं हिकिड़े मुंहिंजे हथ ते सिज लाहे रखो ॿिए हथ ते तव्हां चंड लाहे रखो ऐं ज़मीन खां आसमान ताईं सोन जा ढेर करे मुंहिंजे आॾो पेश कयो ऐं मूंखे चओ त मां हक़ जो पैगाम न ॿुधायां चाचा जेकॾहिं तूं साथ ॾी त महिरबानी जे छॾे वञी त तोखे भी इजाज़त आहे मां मोहम्मद करीम हक़ जो पैगाम कोन छॾींदुसि सुभान अल्लाह जेको हक़ जो पैगाम आहे सोन चांदी छा ॻाल्हि आहे सरदारी शादी छा ॻाल्हि आहे सिज ज़मीन ते केरु लाहे कोन थो सघे पर जेकॾहिं को लाहे अचे मुंहिंजे त्री ते रखे तब मां मोहम्मद करीम हक़ ऐं सच जो पैगाम न छॾींदुसि जेको अल्लाह पाक जे तरफ़ खां मनसब खणी आयो आहियां अल्लाह ताला फरमायो या अय्युहर रसूलो बल्लिग मा उनज़िला इलैक रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मन वालू मूंखे हुक्म फरमायो आहे ऐं मुंहिंजा प्यारा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह पाक जो कुझु बि तोखे ॾिनो आहे अता कयो आहे उहो माण्हुनि खे पैगाम पहुचाए मुंहिंजा चाचा मुंहिंजी जान हली वञे मुंहिंजो नुक़सान थी वञे तो जहिड़ो महिरबान चाचो भली मुंहिंजो साथ छॾे वञे मूंखे कंहिंजे साथ जी ज़रूरत कान्हे मूंसां गॾु मुंहिंजो अल्लाह आहे
अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, नारे तहकीक, हक चार यार, नारे हैदरी, या अली अल मुर्तज़ा, नारे गौसे आज़म, या गौसे आज़म नारे दस्तगीर। विलायत, दोस्तों मुसलमानों, गौर जो मकाम आ, केडी वॾी पेशकश आ। अॼोके ज़माने में माण्हू अंबनि जे टोकरीअ ते ईमान विञाए वेठा आहिनि। अॼोके ज़माने ते नौकरी जे आसरे ते ईमान विञाए वेहनि था। अॼोके आसरे में थोरी घणी ॻाल्हि ते कंहिं मामूली लालच ते माण्हू पंहिंजा नज़रिया तब्दील करे छॾनि था पिया। कुर्बान वञा आमना जे लाल तां, अकेलो आ, साथ में चाचो आ, को लश्कर बि कोन्हे, अञा घणी जमात बि कान्हे, सॼो अरब मुखालिफ़ लॻो पियो आ। जेको वफ़ादार घर जो भाती चाचो आ, उहो बि जहिड़ो गोया हथ कढियो बीठो आ, बाबा मां पोड़ो माण्हू आहियां, मुंहिंजे मथां रहम कर। पर इन जे बावजूद बि नबी करीम अलैहिस्सलाम जे इरादे में ऐं अज़म में तब्दीली कान थी अचे। पण फरमाइनि था दुनिया जो ही पुड़ो उथलजी हीअं थी पवे, मां मोहम्मद करीम जेको पैगाम खणी आयो आहियो क़यामत ताईं पहुचाईंदो रह। सुभान अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाबा वेही ॿुधो किथों था रड़ंदा अचो, अलाए कहिड़ियूं कंहिंखे सलाम अदा कंदा। साईं वारा वेठा आहिनि, ॻोठ बि ईंदा उते पहिरें पइजो, कुझु नज़रानो बि खणी वञो। हिते घर वेठे तूं ॿुध क़ुर। अजीब माण्हू आयो, जलसे हलंदे सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, मुझे ॿुधाइण जो मक़सद इहो हो त महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात हक़ जो पैगाम खणी आया ऐं अहिड़ो हक़ जो पैगाम आंदऊं जो उन हक़ तां कॾहिं बि पाण पोइते कोन हटिया। पर इहा बि बाबा हाणे नारनि जी ॿेली महिरबानी, नारनि जी महिरबानी ॿुधण जी कोशिश कयो। मूंखे ख़बर आहे तव्हां लाड़काणे वारा ॾाढा आशिक़ हो, शौक़ीन आहियो, तव्हांखे जोश जज़्बो घणो आहे। पर 2-3 मिंट जज़्बे खे थोरो थधो कयो त मां ॻाल्हाए वठां। सुभान अल्लाह चओ, नारे खां बि वधीक सुभान अल्लाह चओ। अञा हिकिड़ो दफ़ो बि चओ। हाणे ॿुधो, जॾहिं न माण्हू को ताक़त वारो पंहिंजो अज़म ऐं इरादो ॾेखारींदो आहे त कमज़ोर माण्हू बि ताक़त वारो थी वेंदो आहे। चाचे शुरू में मायूसी ॾेखारी, चाचे शुरू में मिंथ कई, मुड़ी वञ थोरो घणो, पर जब नबी करीम पंहिंजे चाचे खे इहो जवाब ॾिनो त अबू तालिब जो हौसलो बि हेतिरो थी वियो। चई ज़मीन उथली पए, मां मोहम्मद जी बाह काफ़रनि जे हवाले कोन कंदुसि। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तोखे पैगाम पहुचाइणो आहे सो तूं पहुचा, ऐं छा थी पवे मां तोसां ॾुख में सुख में हर ॻाल्हि में तोसां गॾु आहियां। और मुंहिंजा प्यारा दोस्तों, मूंखे रुगो ॿुधाइणो इहो आहे त अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जेको फरमायो अल्लज़ी बिस्सिद्क़, ओ आज़ात ओ हबीब जेको सच जो पैगाम खणी आयो। इन मां अंदाज़ो कर त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम कहिड़ो न सच जो पैगाम आंदो। अहिड़ो त मुंहिंजे महबूब करीम सचाईअ जो पैगाम आंदो जो 1400 साल गुज़री विया, अॼु बि मुंहिंजे महबूब जे सचाईअ जा सबूत मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। अॻिते वरी ॿुधाए त अल्लाह ताला फरमाए थो वसद्दक़ बिही, हिकिड़ो त सच जो पैगाम खणी आयो। सच चवणु सवलो आहे, पर सच क़बूल करणु ॾाढो ॾुखियो आहे। सच चवण वारो त चई छॾींदो, पर अॻियो माण्हू सच खे सच बि सम्झंदो आहे, पर क़बूल कोन कंदो आहे।
छो मञा त हिन जी ॻाल्हि छो मञा, हे वरी मूंखे केरु सम्झाइण वारो, या मुंहिंजे दिमाग़ में जेका ॻाल्हि वेठल आहे सा सची आहे, हे वरी मूंखे थो सम्झाए, कहिड़ी बहाना हूंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त हिकिड़े पासे मुंहिंजो महबूब सच जो पैगाम खणी आयो, व सदक बिही, ॿिए नंबर में वरी उहा ज़ात बाबरकात जंहिं उन हक़ ऐं सच जे पैगाम जी तस्दीक कई, मुजादा हक़ खणी अचण वारो रसूलुल्लाह आ, ऐं व सदक बिही मां मुराद महबूब जो गुलाम अबू बकर सिद्दीक आ। सुभान अल्लाह। इन मुजाहिद बिना पसो पेश, बिना कंहिं एतराज़ जे, बिना कंहिं सोचण जे महबूब जी दावत ते लब्बैक चई हबीब ते कलमो पढ़ियो, ऐं इस्लाम जे दायरे में नबी करीम जी दावत खे क़बूल करे पंहिंजो पहिरियों पहिरियों फर्स्ट में नाले लिखाइण वारो अबू बकर सिद्दीक। सुभान अल्लाह। अव्वल ईमान बि अबू बकर सिद्दीक आंदो तो फजीलत में भी सभिनि खां अव्वल महबूब करीम अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े खां पुछो, अबू बकर लब्बैक या रसूल अल्लाह, मूं जंहिंखे बि दावत ॾिनी उन मूंखां दलील घुरियो, मौजज़ो घुरियो, सबूत घुरियो, मुंहिंजे नबूवत जे बारे में पक कयई। जेतिरा बि मूं वटि मुसलमान थिया आहिनि, ठके ठोके ॾिसी वाइसी दलील दलाइल मौजज़ा घुरी पक करे पोइ मुसलमान थिया, पर अकेलो तूं वा, तुंहिंजी ज़ात आ जो जीअं जो तो मुंहिंजो पैगाम ॿुधो बिना सोच जे, बिना समझ जे फौरन तो कलमो भरियो, छो भला? महबूब करीम उन खां सबब पुछनि था, आख़िर को त सबब हूंदो। कुर्बान वञा सिद्दीक अकबर तां जेको हुन जवाब ॾिनो आहे सो इस्लामी तारीख़ जो रोशन बाब आहे। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब था ॾियनि, या रसूल अल्लाह, इन्हीअ जे करे जो माण्हुनि खे तव्हांजे नबी हुजण जी ख़बर अव्हांजे 40 सालनि जे उमिरि खां बाद में पई। साईं जन जी जॾहिं 40 साल उमिरि थी ऐं अव्हां 40 सालनि खां बाद में ऐलान फरमायो, अव्हांजे ऐलान खां बाद में 40 सालनि खां बाद में माण्हुनि खे ख़बर पई, तॾहिं तव्हां खां मौजज़ा घुरियाऊं, या रसूल अल्लाह, हिन तव्हांजे अबू बकर गुलाम खे उन वक़्त में ख़बर हुई त तव्हां नबी आहियो जॾहिं साईं जन जी 12 साल उमिरि हुई। सुभान अल्लाह। कोन मुड़ंदो नारण खां। सुभान अल्लाह। पाण फरमायो कीअं? हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात मुर्की बि ॾिनो, खिली बि ॾिनो, ऐं पाण फरमायूं अबू बकर, हिकिड़ी ख़बर तोखे, ॿी ख़बर मूंखे। तोखे ख़बर आहे त मूंखे तो 12 सालनि जे उमिरि में नबी सम्झो, उन वक़्त में तुंहिंजी उमिरि 9.5 साल हुई। अबू बकर तूं 9.5 सालनि जो छोकिरो आहे, मां 12 सालनि जो आहियां, तो मूंखे उन ॾींहं खां नबी तसव्वुर कयो, पर हिकिड़ी ख़बर मूंखे आहे, ॿी ख़बर तोखे आहे। अबू बकर इहा ॻाल्हि बयान कर त दुनिया ॿुधे, क़यामत ताईं तुंहिंजो शान बुलंद थिए। सुभान अल्लाह। हबीबन करीमन जे हुक्म सां चए थो क़िबला हाओ मां बयान कयां थो, सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम। मुझे अखन जा ठार तू न रो, तुझो रोवण मुझी दिल के चीरे तो छड़े पियो, तुझो रोवण मुखा बर्दाश्त को न तो थे, तू तैयार थी त मां तोखे पंहिंजे काफ़िले में वठी थो हलां। सुभान अल्लाह। महबूब करीम के काफ़िले में वठी रवाना थिया। किसो मुख्तसर,
जमल शाम जे इलाके में काफ़िलो पहुतो आहे 200 उठ आहिनि 400 सवार आहिनि। शाम जे मुल्क में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे बुसरा। उन बुसरा में हिकिड़ी कलीसा ही कलीसा चइबो आहे इबादत खानो ईसाइन जो। उन कलीसा मुंहिंजा दोस्त थी जेको सुकून जो मालिक हो उन जो नालो हो बुहैरा राहिब। पंहिंजो क़ौम जो चङो माण्हू हो, आसमानी किताबनि जो आलिम हो, रूहानी पेशवा हो ऐं तमामु वॾो अमीर तरीन माण्हू हो। ओ हवा खाइण जी नियत सां मंझंदि जे टाइम ते ॿाहिरि कलीसा खां ईअं हवा खाई रहियो आहे। हेॾां कुरैशियुनि जो काफ़िलो पियो अचो। ओचितो उन आलिम जी उन बुहैरा राहिब जी काफ़िले ते नज़र पई। जमल काफ़िले ते नज़र पई त हैरान थी वियो। सुभान अल्लाह। छाजे करे हैरान थियो? इन्हीअ जे करे हैरान थियो जो हिन काफ़िले जो रंग ढंग ई निरालो हो। सुभान अल्लाह। उन पंहिंजे आसमानी किताबनि जे इल्म जे ज़ोर ते ॾिठो त काफ़िले जे अॻियां बि मलाइक आहिनि, काफ़िले जे पोयां बि मलाइक आहिनि, साॼे बि मलाइक आहिनि, खाॿे बि मलाइक आहिनि ऐं मलाइक दुरूद ओ सलाम पढ़ंदा पिया अचनि। सुभान अल्लाह। ॾिसण वारा ॾिसंदा आहिनि, अंधनि खे ख़बर कान पवंदी आहे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अंधनि अंधकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार पिया संभरिया की न सवार पो मोहब्बत साण मेहारो लधाऊं लतीफ़ चवे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो भाइरो उनखे जमल इहा ॻाल्हि नज़र आई त मल बीही रहियो ऐं हुनखे पुराणी इस्लामी किताबनि जी ॻाल्हि यादि अची वई। ईअं जीअं को फिल्म फिरंदो आहे हुनजे अखियुनि जे आॾो रील फिरी वई। सोचई त ॾिसां छा ॻाल्हि आहे। बीही काफ़िले खे निहारण लॻो। उन कुरैशियुनि फ़ैसिलो कयो त वण घाटा आहिनि, पाणीअ जो खूह बि आहे, इन वण जे हेठां ॾींहुं बि ठारियो, उठ बि वेहारियो, साही बि पटियो, पाणी बि पीओ। शाम जो ॾींहुं ठरंदो पोइ रवाना थींदासूं। उठनि खे वेहारे जल्दी जल्दी सभई कुरैश वणनि जे हेठां छांव वालारे वेहण लॻा। वण थोरड़ा हा, 400 माण्हू उन वणनि जे हेठां वेहिजी विया। पर हिकिड़ो 12 सालनि जो नौजवान आहे जेको सभिनि खां पिछाड़ी पियो अचे आराम सां सुकून सां। ॿिया भॼनि पिया, डोड़नि पिया, जाइ वालारनि पिया, पर हू पंहिंजे मज़े मज़े सां अचे पियो। जाइ समूरी वालार जी वई, छांव समूरी वालार जी वई। उन नौजवान अची अची उस वारे पासे वेही रहियो। जीअं जो वेठो त समूरनि वणनि जी छांव उन्हीअ जे मथां। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बस हुनखे समूरी ख़बर पइजी वई। हुन पढ़ियो हो तौरेत में, इंजील में, ज़बूर में, आसमानी किताबनि में त हिकिड़ो वक़्तु ईंदो जो हिन शाम जे मुल्क में हिननि वणनि जे हेठां अल्लाह जो आख़िरी नबी अची आराम कंदो। ऐं उन जी निशानी इहा हूंदी जंहिं काफ़िले में हूंदो उन जे आॾो पीछे में साॼे खाॿे में मलाइकनि जी फ़ौज हूंदी। ऐं वॾी निशानी इहा हूंदी जंहिं महिल उस में अची वेहंदो त समूरनि वणनि जी छांव उन जे मथां हली वेंदी। हाणे इहो त पढ़ियल हुयुसि, सम्झी त वियो सोरहाना, पर पक करण जे लाइ हली आयो। कुरैशी वेठा बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मरहबा मरहबा, भले आयो। कुरैशी आयो? हा साईं। मके जा आयो? हा साईं। हिकिड़ो अर्ज़ क़बूल कयो। जे कहिड़ो? जे अॼु मुंहिंजी शाम जी मानी खाओ। मानी छो पियो खाराए? शिकारी शिकार कंदो आहे न, चवंदो आहे त हंज फासायां, मोर फासायां, पोइ चूण विझंदो आहे, ॿिज छटींदो आहे, अनाज छटींदो आहे।
वो कांव खाए तब को न तड़े, कबर खाए तब को न तड़े, केरो खाए तब को न तड़े, कबूतर खाए तब को न तड़े। इन्हीअ जे करे त सभु पखी खाइनि। थी सघे थो इन पखियुनि खे ॾिसी हंज बि हलियो अचे, मोर बि हलियो अचे। हुन जो असुल शिकार उहो मोर हूंदो आहे, पर बहाने में सभु पखी खाईंदा आहिनि। अॼु हिन दिलि में सोचो त काफ़िले वारनि सभिनी खे मानी खारायां। इन काफ़िले वारनि में सुहिणो सरदार बि आहे, उहो ईंदो मुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं अव्हां खे ॿुधायां त महबूब खे सभु कंहिं न सुञातो। जे सभु सुञाणनि हा त सॼो जहान मुस्लमान थी वञे हा। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान ॾाढे चओ सुभान अल्लाह। सुभान सभिनि कोन सुञातो, भाग वारनि सुञातो। ऐं मुंहिंजे महबूब करीम खे जनवरी सुञातो, उन्हनि बि मुंहिंजे महबूब जी हक़ीक़त खे न सुञातो। अञा हबीब जी हक़ीक़त मथे। हिकिड़े आशिक चयो आहे, ए गुजड़े भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो ताईं। सुभान अल्लाह। ॾाढे घर सुभान अल्लाह। ए गुजड़े भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो ताईं। ए गुजड़े भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो ताईं। ॾे भुल भुल सवे रुल रुल, ॾे भुल भुल सवे रुल रुल, हकीकत हथ लाई अजु ताईं। ए गुजड़े भेद अहमद दी हकीकत हथ लाई अजु ताईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजो मुर्शिद रोज़े वारो फरमाए थो, सुभान अल्लाह। न बशर ख़ान मते दोस्त, न हूरो न परी, इह महबर तो हिजाबस्त तू चीज़े दिगरी। या रसूल अल्लाह मां तोखे बशर नथो चवां, या रसूल अल्लाह मां तोखे हूर नथो चवां, या रसूल अल्लाह मां तोखे परी नथो चवां। न बशर ख़ान मते दोस्त, न हूरो न परी, इह महबर तो हिजाबस्त। ये सब तुझे मथा पर्दा हन, तू चीज़े दीगरी, तू का अञा बी शया। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो, उन्हनि सभिनी चयो, कुरैशन सगोरनि चयो, ओ राहिब, ओ बुहैरा उन जो नालो हो, ओ बुहैरा इन्ही रस्ते सां असां अॼु कोन आया हूं, साल में कई दफ़ा ईंदा वेंदा आहियूं, तो असांखे कॾहिं पाणीअ जे वटे जी बि सलाह कान कई आहे। अॼु हेॾे राज खे मानी खाराई थो, ॻाल्हि छा आहे? हुन दिलि में चयो त ॻाल्हि मानी थो खारायां दिलि भर जे करे। सुभान अल्लाह। तूं कोन थो चवीं मानी खारायां थो हबीब जे करे, पर इहा ॻाल्हि हुन दिलि में चई। ज़ाहिर में छा चयईं? ज़ाहिर में चयईं त अॻे ख़्यालु कोन ईंदो हो, अॼु तव्हांजे लाइ ख़्यालु आयो आहे त मके जा पाड़ेसरी काबे जा पाड़ेसरी आयो, काबे जे पाड़ेसरनि खे खणी मानी खारायां। अॻे ख़्यालु कोन हो, अॼु आयो आहे। हुननि जे लाइ बि वॾी ॻाल्हि ही, इलाइक़े जो वॾो पीर, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इलाइक़े जो वॾो रूहानी शख़्सियत, चओ सुभान अल्लाह। इलाइक़े जो वॾो अमीर तरीन माण्हू मानी पियो खाराए हो त ख़ुशी सां सुभान अल्लाह। सही हाज़िर तो जी मानी खाईंदासीं कि भला तव्हां हिते आराम कयो, मां इंतज़ाम करे पंहिंजा मैनेजर मुंशी तव्हां ॾे मोकिलींदुसि, पोइ अचिजो मानी खाई वञे। महिरबानी कजो, सभई अचिजो। हाज़िर। जीअं जो मुंहिंजा दोस्त हू पंहिंजे मैनेजरनि मुंशियुनि वटि पहुतो,
हुक्म कई त ताम तैयार कयो, खाधा तैयार कयो, पर शादी खां वधीक हुजन बिस्तरा अहिड़ा लगायो जेके आला दर्जे जा कीम ख्वाब जा बिस्तरा तकिया वग़ैरह कालीन विछायो, बेहतर संभालियो। मुंहिंजा सारो हुन पंहिंजो अंगण सींगारियो आहे ऐं इंतज़ार में वेठो आहे त महबूब अॼु ईंदो। हुनखे पक ई त इन काफ़िले में ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे। सभई चओ आहे, काफ़िले जो सरदार आहे, जेको सभिनी नबियनि जो सरदार आहे। सुभान अल्लाह, चओ सभिनी रसूलनि जो सरदार आहे न। साईं रहमतपुर वारा फरमाईंदा हा, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, फरमाइनि था रब ते अजमदा ए सुल्तान है, फख्र कुल रसूला दा वॾा शान है। ॾाढे चओ सुभान अल्लाह। रब ते अजमदा ए सुल्तान है, फख्र कुल रसूला दा वॾा शान है, फख्र कुल रसूला दा वॾा शान है। अॼु ख़ुशी में मापे न पियो, अॼु चवे पियो त मुंहिंजे अंगण महबूब अचे थो। ताम तैयार थी आहे, हर शइ तैयार थी वई। माण्हू वियो बाबा हलो, समूरा बंगले जा दरवाजा बंदि करे हिकिड़ो दरवाजो खोले कुर्सी रखी वेठो त हिकिड़े हिकिड़े खे अंदरि छॾींदो वेंदुसि, हथ मिलाईंदो रवानो कंदो वेंदुसि ऐं सुञाणा त हो यतीमनि जो यार कहिड़ो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जमल तो कुरैशी सगोरा हलण लगा। हुजूर करीम अलैहिस्सलाम पंहिंजे चाचे खे फरमायो, चाचा अवां मानी खाई अचो, मूंखे बुख कान्हे का, ऐं हिते सामान जे हिफ़ाज़त लाइ उठनि ते माल ते वेठो आहियां, अवां मानी खाई मोटी अचो, मां वेठो आहियां। उन्हनि बि ज़ोर कोन भरियो, भला जे नथो खाए त वेठड़ो हुजे। हुजूर करीम खे सभु छॾे रवाना थिया। जमल सभु पुठीरा थिया, तमल हुजूर करीम पंहिंजी दिलि में चयो, वञो त ख़बर पएव मूंखां सवा मानी मिले वधी ॾिसां। लाड़काणे जा मुसलमान सुभान अल्लाह था चओ। मूंखां सवा टुकुर मिलेव त ख़बर पएव, वञो वञो खाओ खटियो। हमराह ते रवाना थिया, उते पहुता, वॾो इस्तक़बाल कई, हर हिक खे हथ ॾींदो अंदरि रवानो कंदो वियो, चिताए चिताए ॾिसंदो वियो। सभु जमल हलिया विया, तमल दिलि में ई चनी कोण मुया सिकांदी की न थिया। जंहिंजे लाइ हेॾो सामान उठायुमि, जंहिंजे लाइ ही ताम तैयार कयुमि, जंहिंजे लाइ हेॾो वॾो एतमाम कयुमि, ॿिया त सभु आया पर उहो कोन आयो। सम्झी वियो हुनखे पक थी वई, पर वरी पुछे थो अबा ॾियो ख़बर को रहिजी त कोन वियो आहे। सभिनी चयो केरु कोन रहियो आहे, हिकिड़ो छोकिरो आहे, उनखे बुख कान्हे का, उनखे सामान ते छॾे आया हूं, उठनि ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ वेठो आहे। असां हुनखे ज़ोर बि कोन भरियो आहे, मानी खाराए त असां राति जो सफ़र शुरू करे ॾींदासीं। बोहेरा राहिब दिलि में चयो त मानी तव्हांखे खारायई उन्हीअ जे सदके तो, पर ज़ाहिर में चयई अबा वठी अचोसि, मांखे अफ़सोस रहिजी वेंदो त हिकिड़ो न आयो, बाक़ी सभु आया। इन्ही अफ़सोस जे करे मतां अफ़सोस रहिजी करे, भली न खाए भला अचे त सही। हाणे रही मजबूर थी पिया, मानी न पई मिले। सभिनि चयो अबू तालिब चए जी तूं ई वठी ईंदेसि, ॿिए जे सॾ ते ईंदो ई कोन। महबूब करीम जी ख़िदमत में अली मुर्तज़ा जो बाबो अबू तालिब साईं आयो। ओ मुंहिंजा प्यारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मानी रुकी पई आहे, सभई वेठा आहियूं, दस्तरखान विछाया पिया, पर मानी निकिरे ई कान थी। न खा त न खा, पर हली वेह, तूं हलंदे त मानी मिलंदी। महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे चाचे जे चवण ते रवाना थिया, हली पिया। जीअं जो दरवाज़े ते आया, ख़ुदा जो कसम आहे बोहेरा राहिब पहिरीं नज़र सां मुस्तफ़ा खे सुञाणे वरितो। छा पियो चवे, ॿुधायां छा पियो चवे? ॾाढे चओ सुभान अल्लाह।
चवे पियो शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे सुभान अल्लाह शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे यारो घर आयो मुझे दिलदारो घर आयो मुझे शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे सुभान अल्लाह खुली जाओ खुली जाओ खुली जाओ महबूब करीम अलैहिस्सलाम के वठी वियो अदब सां सभिनि खां जेका मथे जाइ ठाही है सुठी जाइ ठाही है हबीब के उते वेहारियईं गोडा भञी रसूलुल्लाह जे आडो वेही रहियो हुकुम कई सभिनी के मानी खारायो अरब मानी के लगी विया बोहिरा राहिब मुस्तफ़ा जे दीदार में मस्त लगो वेठो छा पियो चवे अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकिया अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकिया तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात यारो वेठो आ सभई मानी वेठा खाइन पाण कोन वापरायूं जमल सभई मानी खाई फारग थिया उथिया के हथ पिया धोइन के गुरड़ियूं पिया कन के दंद पिया खोटन बोहिरा आहिस्ता आहिस्ता नबी करीम जी ज़ात के अर्ज़ कयो ओ सोहणा तो के कसम लात जो मनात जो उज़्ज़ा जो वुद्द जो हुब्बुल जो इन्हनि बुतन जा नाला हा जेके मके जा मुशरिक पूजींदा हा लात मनात उज़्ज़ा वुद्द हुब्बुल जो तोखे कसम ओ मुंहिंजा प्यारा तू सच सच ॿुधाए जा इन कसम ते ॻाल्हि सची कजां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह लाड़काणे वारो हाणे तव्हां लाड़काणे वारे जे कम जी ॻाल्हि अथव आहे त सॼे जहान वारनि जे लाइ पर तव्हां जे लाइ ख़ासि करे कंहिंजे लाइ चओ लाड़काणे वारनि लाइ खास करे दोदाई रोड वारनि जे लाइ ॿुधो छा चयई लात जो कसम थी मनात जो उज़्ज़ा जो वुद्द जो हुब्बल जो बुत हा उमिरि घणी आहे साईं जी चओ 12 साल उमिरि घणी आहे पाण फरमाइनि था ओ बोहिरा राहिब मूंखे लात ऐं मनात ऐं उज़्ज़ा ऐं वुद्द जो कसम न ॾे मां त मोहम्मद जी पाड़ पटण आयो आहियां इन्हनि जी दोदाई रोड वारा ॿुधो इहो इन्ही जे करे थो चवां त तव्हांजो हिकिड़ो लाड़काणे जो मुल्ला छितो थियो उन छिते मुल्ला पंहिंजे किताब में लिखियो त 40 साल मोहम्मद के न का कुरान जी ख़बर ही न का ईमान जी ख़बर ही कुरान खां भी बेखबर हो ईमान खां भी बेखबर हो आओ चवां तो अंधा बुद्ध जेको 12 सालन जो आ उहो भी चवे तो त मां अल्लाह जे तौहीद जो अलम बुलंद करण आयो आहियां बुतन जी पाड़ पटण आयो आहियां उन मोहम्मद करीम के ॼमंदे ई ख़बर आ चओ मुस्तफ़ा के ख़बर आ मुस्तफ़ा के तो ख़बर आ पर मुस्तफ़ा जे उम्मत जे वलियन के भी पीरान पीर जी ख़बर अथव न रमज़ान शरीफ जी पहिरीं तारीख़ अम्मा जो खीर न पियो पी ॼाओ बि माउ जे पेटां अॼु आहे छो त ख़बर अथसि अॼु रमज़ान आहे वरी 600 साल खां पोइ पीरान पीर खां 600 साल बाद में वरी रोज़े धणी रहबर पैदा थियो उन्हीं बि अम्मा जे पेट में झोली में जीअं जो आया रमज़ान जे महीने में खीर न पियो पीए ॿारड़ो पियो चवे त जो रमज़ान जो महीनो आहे बगदाद में माण्हू हैरान हन 30 ॾिहाड़ा हन अलाए 29 ॾिहाड़ा रमज़ान जी 29 अलाए 30 रोज़ो रखूं या न रखूं ईद कयूं या न कयूं मुफ्ती आज़म वटि विया मुफ्ती आज़म चयो कहीं खां न पुछो अबू साले मूसा जंगी दोस्त खुदा जे घर माण्हू मोकिलियो पुछा कयो त नंढड़े अब्दुल कादर खीर पीतो आहे त ईद कंदासीं जे न पीतो आहे त रोज़ो रखंदासीं चओ सुभान अल्लाह ऐं हेॾो वरी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बाबा परेशान आहे सदुल मुर्शिदा हजरत मखदूम पिरानवी रहमतुल्लाह अलैह
मखदूम मोहम्मद इस्माइल जो कामिल वली हो साईं बचड़ो जाओ आ खीर न थो पिए 8 कोह पंध परिया 8 कोह खीर न थो पिए तावीज़ जो हजरत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह इत्तकू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यनजुर बिनूरिल्लाह मुझे मदीने वारे मीर फरमायो वा तो मोमिन बाने जे दिल में अल्लाह ताला हिकड़ो एड़ो नूर रखंदो वा जो मोमिन बानो उन नूर जे सदके सारो जहान ॾिसंदो वा ताजे करे मोमिन जे फिरासत नूरानी खां डिजदा कयो यो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे मखदूम साहब खिली ॾिनो ओ मियां मोहम्मद बक्का तुंहिंजे बचड़े खे तावीज़ जी ज़रूरत कान्हे तुंहिंजे बच्चे खे धागे जी ज़रूरत कान्हे नज़र कान लॻी आहे जिन भूत कोन्हे को साईं भला पोइ खीर छो नथो पीए पाण फरमाए था चुप करे हलियो वञ सिज लहंदो मौलवी बांग ॾींदो मोहम्मद राशिद पाण ई रोज़ो छोड़ींदो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त वाकई थियो ईअं शाम जे टाइम ते पीर साईं सरदार जन जे ॻोठ में बांग आई अम्मा साइण बिस्मिल्लाह करे पंहिंजे बचड़े खे झोली में खीर पीआरो त पाण खीर पियणु शुरू करे ॾिनो सॼो रमज़ान रात जो खीर पीअंदा हुआ ॾींहं जो कोन पीअंदा हुआ हे केरनि मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम चओ केरनि मुंहिंजे महबूब जा उम्मत जा वली मुंहिंजे महबूब करीम जे उम्मत जा अल्लाह जा बानहा उनखे जेकॾहिं ख़बर आहे ऐं अव्हां जे मुल्ला लाड़काणे वारे जो दिमाग़ ख़राब उहो वरी चवे थो त 40 साल मुहम्मद खे न का ईमान जी ख़बर हुई न का क़ुरान जी ख़बर हुई ख़ुदा पाक जल जलालु अमन वालो छलण कंहिंखे ख्वार ऐं रुसवा करे तव्हां सभिनी मुस्लमाननि जो अक़ीदो आहे मुहम्मद करीम खे सभु ख़बर आहे छा ख्याल आहे या न आहे हथ खड़े मथे चओ तुम्हारे साथ सही मुस्तफ़ा के खबर आहे चओ मुस्तफ़ा के सब खबर आहे महबूब करीम के सारी खबर आहे हे अल्लाह पाक जो अमर हो 40 साल ते खामोश हो अल्लाह जे अमर जे करे खामोश हो वरना अमड़ आमना खुद शाहिदा अमड़ आमना पाण थी चवे मवाहिबुल दुनिया खोले ॾिसो अल्लामा अहमद कस्तलानी जहिड़ो वॾो मुहक़िक़ आलिम आहे जंहिं बुखारी जो बि शरह लिखियो आहे उहो कस्तलानी साहिब मुंहिंजा दोस्त मवाहिबुल दुनिया में लिखे थो अमड़ आमना थी चवे त ॼमण सां मुस्तफ़ा गोडन भर बीही ॿई हथ मथे खणी चयो सुबूहुन कुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकत वरूह ओॾो अम्मा जे पेट में ॼाओ आहे मुस्तफ़ा जी अम्मा थी फरमा त ॿई आङुरियूं मुस्तफ़ा जूं मथे हूं ऐं चवनि पिया अल्लाह तूं पाक आहे असांजो बि रब आहे मलाइकनि जो बि रब आहे त रूहुल अमीन जो बि रब आहे अमड़ आमना रुगो इते बस कान थी फरमाए थी त अल्लाह जी हम्द सना करे उन खां पोइ नबी पाक वरी हथ हीअं खया अगारो आङुरियूं हीअं हुयूं हाणे हथ हीअं आहिनि रब्बे हबली उम्मती ऐ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मुंहिंजे हवाले कर मुंहिंजा दा मालूम थियो त जेको उम्मत खे सारे थो तंहिंखे पंहिंजे नबूवत जी ख़बर आहे चओ आहे ॾाढे चओ आहे बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बोहरा चौसी माफ़ कजो मां तव्हांखे लात मनात उज़ाई वुद जो कसम इन्ही जे करे ॾिनो जो तव्हांजा माइट जो मतलब मानी पे खाधऊं न थोड़े घणे ते लात जो कसम आहे मनात जो कसम आहे उज़ा जो कसम आहे उन्हनि चयो पे तॾहिं मां तव्हांखे चयो आहे तव्हांखे बि आदत आहे थोड़े घणे ते क़ुरान नूर भटारे कसम न खणंदा कयो घणा कसम न खणंदा कयो जेकॾहिं कसम खणबो त सिर्फ़ु अल्लाह जो खणबो गैरुल्लाह जो कसम पीर हुजे फ़कीर हुजे वली हुजे गौस हुजे मुर्शिद हुजे केर भी हुजे कहीं जो कसम जायज़ कोने कसम जायज़ सिर्फ़ु अल्लाह जो आहे सभई जो सुभान अल्लाह कुछ सुनियो सिखो कुछ सिखो कसम खणण जी आदत न बनायो ज़रूरत पे तो सिर्फ़ अल्लाह जो कसम खणबो अल्लाह का सवा बे जो कसम जायज़ ही कोने हुजूर का माज़रत कई माफ़ कजो लात मनात जो कसम मूं तव्हांजे माइटनि जे करे ॾिनो
भला तव्हां खे छाजो कसम ॾियां जो सच चवंदो? पाण फरमाइनि था मां बिना कसम जे भी सच चवंदो आहियां, बिना कसम जे भी। पर जेकॾहिं अञा भला तोखे तसल्ली करणी आ, पक करणी आ, यकीन करणो आ त मूंखे अल्लाह जो कसम ॾे, ॿिए जो कसम न ॾे। हुज़ूर खे चई भला कसम अथव अल्लाह जो, टे ॻाल्हियूं ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि तव्हां खां पुछां थो, अव्हां जे निंड जो कहिड़ो हाल आहे? पाण फरमाए था तनाम अयनाया वला यनाम क़ल्बी। तव्हां पुछो था त निंड मुंहिंजी कीअं हूंदी आहे? ॿुधी छॾ बुहैरा, मुंहिंजी निंड ईअं हूंदी आहे जो अखियूं मुंहिंजूं निंड कंदियूं आहिनि, दिलि मुहम्मद जी सदाईं जाॻंदी आहे। मुंहिंजे दिलि खे निंड आहे ई कान। ॿियो सवाल कहिड़ो? अव्हां जे अखियुनि मुबारकनि में काराण आहे, काराण जे भर में सुफ़ेदी आहे, उन सुफ़ेदी में ॻाढ़ा ॻाढ़ा लीका धागनि जे मिसल आहिनि। ये ओजागे जे करे हन, सफ़र जे करे आहिनि, गर्मी जे करे आहिनि, मिट्टी दज़ जे करे आहिनि, या असुल खां अहिड़ियूं आहिनि। पाण फरमाइनि था अल्लाह पाक मुंहिंजूं अखियूं ठाहियूं ई अहिड़ियूं आहिनि। चइसि ॿ सुवाल त कयमि, टियों सुवाल हिकिड़ो आहे, जेकॾहिं नाराज़ नथो त चवां, चओ कि मां तव्हांजी पुठी खे उथलाईंदुसि, कमीस खे मथे कंदुसि, अव्हां जे कुल्हनि जे विच ते मूंखे कुझु ॾिसणो आहे। पाण खिली ॾिनऊं, पाण फरमाइजे अञा बि पक कान थी अथई त भली पक कर। असल में छा हो, महबूब करीम खे ॼमंदे ई ॿिन्ही कुल्हनि मुबारकनि जे विच ते मुहरे नबूवत जे लाइ हिकिड़ो गोश्त उभरियल हो, कबूतर जे आने जे मिसल, ऐं उन कबूतर जे आने वांगुरु गोश्त जे मथां कुदरती कलम सां लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहा मुंहिंजे नबी करीम जी मुहरे नबूवत हुई। इहा बि उन किताबनि में पढ़ी हुई। चई सभु निशानियूं मिलियूं पर इहा बि निशानी ॾिसां। हुज़ूर चयो तोखे मोकला भली जमल फिरी पुठे पासे अची चोलो मुबारक मथे खई त कुरैशी कावड़जी पिया। बुहैरा छा थो करी? मानी खाराइण महिल असांजे नंढड़े सां कुझियूं कुझियूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं वेठे कई, असां बर्दाश्त कयोसीं। हाणे इहा कहिड़ी हरकत आहे जो नंढड़े जो चोलो मथे थो खणी पियो? छा आहे ॻाल्हि? बुहैरा चयो 2 मिंट तरसो, सॼो राज़ खोले थो ॿुधायां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन बुहैरा छा कयो? हबीबन करीमन जे चोले मुबारक खे पुठियां खयईं। पुठियां जो खई त वाकई ॿिन्ही कुलनि जे विच ते गोश्त जो उभरियल टुकड़ो मथे आहे, उन्ही ते कुदरती कलम सां लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुहैरा ॾिसी पक कई, रुगो पक कान कई पर अॻिते वधी झुकी चुम्मी ॾिनई। सभई जो सुभान अल्लाह। महबूबन करीमन जे उन्ही मोहरे नबूवत खे चुमी ॾिनई। कुरैशन खे चई हाणे ॻाल्हि ॿुधो, 3 सुवाल नंढड़े खां कया अथमि, हिकिड़ो सुवाल तव्हां खां थो कयां। चई कहिड़ो? चई हिन जो पीउ केरु आहे? अबी तालिब साईं पालियो हो, पाण नंढड़े ॾाकू उन जे झोली में रहिया, पाण चाचे खे बाबा बाबा चवंदा हा, ऐं अबी तालिब पुट पुट करे चवंदो हो। उन्ही अरब जे रवाज मुताबिक़ चई त इन जो पीउ मां आहियां। बुहैरा चयो आसमानी किताब चवनि था त हिन जो पीउ गुज़ारे वियो हूंदो, तूं थो चवीं त मां हिन जो पीउ आहियां। तुझी गाल मञा या आसमानी किताबन जी गाल मञा? अबी तालिब चो त आसमानी किताब सच्चा हल, वाकई हिन जो पीउ मुंहिंजो भाउ हो, जवानी में हिन जे ॼमण खां अॻे ई गुज़ारे वियो हो। हिन खे मूं पालियो आहे, पालियल मुंहिंजो आहे, पर हक़ीक़त में पीउ